सिंधी अक़वाम मुतहिदा जे मञल उसूल खे अख़्तियार कंदे इहो चिटो ऐं वाज़े करे रहिया आहियूं त असां सिंधी हज़ारे सालनि खां वठी हिक अलहदा क़ौम आहियूं ऐं सिंध हज़ारे सालनि खां जुदागाना मुल्क आहे ऐं आज़ादी असांजो बुनियादी ऐं पैदाइशी हक़ आहे ऐं आज़ादी मुमकिन ऐं अणकर आहे जंहिंजो ऐलान सिंध जो रहबर ऐं जदीद दौर जे पैगंबर इंसानियत मुंहिंजे रहबर साईं दीन सैयद अली करे चुको आहे असां फ़क़ति